हिन में को बि शक न आहे त ज़ीनत जो असुल ॾोही शहरोज़ खान आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो अदाकार कादी अब्दुल सत्तार ऐं मां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार कादी व्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार कादी व्लॉग में आयल तमाम दोस्तन के भली कार चवा तो, भली करे आया, जी कराया, सदैव खुश हुजो, हमेशा खुशियूं मानो ऐं टेकंदा टणंदा रहो, इहा मुंहिंजी दुआ आहे। अल्लाह करे खुश हुजो, आबाद हुजो। तमाम दोस्तन जी वॾी महिरबानियूं। जेकॾहिं को दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहे त उन दोस्त खे मां गुज़ारिश कंदुसि त जल्दी में मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां ताईं पहुचे ऐं अव्हां खे मिले बहितरीन अपडेट जेका अव्हां खे हर नए ड्रामे जी अव्हां ताईं मां पहुचाईंदो आहियां। हींअर जेका अव्हां खे मां अपडेट पहुचाइण वारो आहियां उहा आहे सिंध टीवी जी बहितरीन सोप सीरियल वेरनि जी वस्ती में जेके अव्हां किस्तूं ॾिठियूं आहिनि, 6-7 किस्तूं ॾिसी चुका आहियो। हलण किस्त जेका पूरी कलाक खां पोइ हलण वारी आहे, तक़रीबन 7:05 ते ऑनएयर थींदी। उहा आहे किस्त नंबर 8 जेका अव्हां ताईं मां खे उनजी बि अपडेट पहुचाईंदुसि। ऐं जन दोस्तनि खां किस्त नंबर सोप सीरियल वेरनि जी वस्ती जी 7 मिस थी चुकी आहे। उन्हनि दोस्तनि खे बि मां इहा गुज़ारिश कंदो रहंदुसि त जल्दीअ में थोरा पंहिंजी जेको कंहिं मजबूरी ते या कंहिं परेशानी सबबु उहा किस्त न ॾिसी चुकिया आहिनि त उनजे लाइ बि अव्हां दोस्तनि खे मां आगाही ज़रूरु ॾींदुसि। ऐं हुन खां पहिरियां जन दोस्तनि मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं जन दोस्तनि जा मैसेज आया, जन दोस्तनि जा कमेंट आया। उन्हनि में असांजो को पंहिंजो पहिरीं प्यारो दोस्त आहे नज़ीर अहमद पंजाबी अटक वारो, जेको चए थो त अदा मां कराची ठठे में 20 साल गुज़ारिया आहियो ऐं सिंधी छो न सम्झंदुसि ऐं मां सिंध जो हिकिड़ो हिसो आहियां ऐं सिंध में रहियो आहियां ऐं सिंधी ऐं सिंध मुंहिंजी अमड़ आहे ऐं सिंध में जेके रहंदड़ सभु मुंहिंजा भाउर आहिनि। ही सिंधो धरती मुंहिंजी मिटी जेका आहे सिंधूअ जी, उहा मुंहिंजी माउ आहे ऐं सिंधूअ जो जेको ही पाणी वहंदड़ पाणी आहे या मुंहिंजे माउ जो ठञ बराबरि आहे। इहे लफ़्ज़ आहिनि असांजे नज़ीर अहमद पंजाबी साहिब जा आहिनि, जेको तमामु घणी मोहबत रखे थो असांजे सिंध दरिया सां ऐं सिंध वासियुनि सां ऐं सिंध सां। हुनजो प्यार आहे, हुनजी मोहबत आहे, जंहिं मां 20 साल गुज़ारिया आहिनि पंहिंजी सिंध में। दादा नज़ीर अहमद तव्हांजी वॾी महिरबानियूं। अल्लाह खे ख़ुशि रखे, आबाद हुजो, हमेशा गुलनि जी टेकंदा टणंदा रहो। इहा ई मुंहिंजी ऐं असां सभिनी सिंध वासियुनि जी दुआ आहे त अल्लाह साईं अव्हां खे पंहिंजे पनाह में, पंहिंजी हिफ़ाज़त में रखे ऐं उन्हनि बुरनि बलाइनि खां बचाए रखे, जेके असर सार कीने वारे माण्हुनि खां अव्हां खे बचाए रखे। अल्लाह साईं अव्हां खे सिहत तंदुरुस्ती ॾे, अल्लाह साईं अव्हां जे घर ॿार में सिहत तंदुरुस्ती ॾे, पंहिंजे बचड़नि में हमेशा ख़ुशि हुजो। इहे दुआऊं आहिनि असां सिंध वासियुनि जूं अव्हां सां गॾु, ऐं छो त अव्हां असांजे पंहिंजे सिंध सां प्यार करण वारा आहियो। ऐं हुन खां अलावा असगर अली थेबो साहिब जी वॾी महिरबानियूं। ऐं ॿियो दोस्त आहे असांजो लालू रैंक का शेर सोलंकी साहिब, जंहिंजो परस्तार आहे उहो आहे आज़म मेंगल साहिब जो। आज़म मेंगल जे लाइ उन चयो आहे त ज़बरदस्त असांजे एक्टर्स आहे आज़म मेंगल। जेकॾहिं आज़म मेंगल खे कास्ट करे हिन ड्रामे में शामिल कयो वञे त हिन ड्रामे खे 4 चंड लॻी वेंदा। त असां जेके डायरेक्टर आहे असांजे हिन सिंध टीवी जो वेरनि जी वस्ती जो, हुनखे इहा ई गुज़ारिश कंदासीं त सैयद निसार शाह ऐं आज़म मेंगल जहिड़े एक्टरनि खे बि शामिल कयो वञे त जीअं अव्हां जे ऐं चैनल जी कामयाबी आहे त अहिड़नि एक्टरनि खे आणो जंहिंजे करे जेको ड्रामो तमामु हिकिड़ो बहितरीनु हिकु जो निकिरी ईंदो ऐं तमामु बहितरीनु ॾिसंदड़ जेके आहिनि, जेके व्यूअर्स आहिनि, उहे जा वधी वेंदा। अहिड़नि एक्टरनि खे आणो। जुल्फ़कार बुर्दी साहिब बि तमामु ज़बरदस्त में परफॉर्मेंस कनि था पिया। अजीज़ कमरानी साहब भी तमाम ज़बरदस्त परफॉर्मेंस कनि था पिया। बहरहाल ही भी एक्टर तमामु ज़बरदस्त आहिनि, पर हर माण्हू जी पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी चॉइस हूंदी आहे। असां डायरेक्टर साहब खे गुज़ारिश कयूं था त जेके जन फनकारनि जूं, जन दोस्तनि जूं फरमाइशूं हुजनि, उन्हनि ते बि थोरी नज़रसानी कंदा कयो। ऐं इन में अव्हां जी असां सभिनी जी भलाई आहे ऐं जेतिरा ई असांजा व्यूअर्स वधंदा ओतिरो असांजो ड्रामो जेको आहे निखारजी वेंदो। ऐं जीअं असांजे अब्दुल हई संजरानी साहिब उन सैयद निसार शाह जे लाइ चयो, ऐं जीअं आज़म मेंगल जे लाइ अहिड़ा खोड़ ॿिया आर्टिस्ट आहिनि
जंहिंजा पंहिंजा पंहिंजा पसंदीदा फनकार आहिनि। त दोस्तो ईअं अवां बि अगरि जेकॾहिं पंहिंजो फनकारनि जो चॉइस ॿुधाइण चाहियो त हींअर मुंहिंजे वीडियो जे कमेंट्स बॉक्स में अॼा वञो ऐं फौरन लिखो नालो ऐं पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे ॻोठ जो नालो लिखो ऐं कोशिशि कंदा कयो भले चिटनि लफ़्ज़नि में लिखंदा करो, इंग्लिश लिखंदा करो, पर सिंधी लिखंदा या उर्दू में लिखंदा करो, चिटा लफ़्ज़नि जी पढ़ण में मूंखे आसानी थिए। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी आटे कंदा टिणंदा रहो। त दोस्तो जेका अचण वारी किस्त आहे उहा किस्त आहे 8 में ऐं ज़बरदस्त हिकिड़ो झेड़ो थियण वारो आहे। उहो झेड़ो इहो आहे त मीर जेको आहे जाफ़र ख़ान पंहिंजो उनजे लाइ पंहिंजो सोरी जेको फ़ैसिलो ॿुधाइण वारो आहे पंहिंजे पुट जे शेरोज़ ख़ान जे लाइ, त मीर जे लाइ जेको फ़ैसिलो खान बहादुर ख़ान पंहिंजे पुट जे लाइ जेको फ़ैसिलो ॿुधाइण वारो आहे उहो हिकिड़ो तमामु हिकिड़ो अड़ंगो फ़ैसिलो आहे। त छा हू धनी बख़्श जी ज़बान ते बि एतबार कंदो या न कंदो, इहो हाणे अव्हांखे असांखे ॾिसणो आहे। छो त धनी बख़्श जेको राज़ पंहिंजे दिलि में रखी वठो एतिरनि ॾींहंनि खां वठी, हाणे उनखां बर्दाश्त खां टुटी वई आहे। ऐं ॿिए पासे धनी बख़्श उन्हनि माण्हुनि खे जेके उन सां गॾु हुआ मुलविस हुआ शेरोज़ ख़ान सां, उन्हनि खे सोडल वटि क़ैद थियल आहिनि। सोडल वटि वठी इन किस्त में उन्हनि पेश करण वारो आहे। किस्त नंबर 8 में इहे तमामु ज़बरदस्त ही किस्त अचे थी पई जेके ॾिसण वटां हूंदी। हिकु पासे शेरोज़ ख़ान खे जेको फ़ैसिलो ॿुधाइण वारो आहे त छा, ॿिए पासे जेको खान बहादुर ख़ान पंहिंजो जेको कमदार आहे, जेको 7 ॾींहंनि खां वठी कमदार अचे थो पियो, छा हुनजी ॻाल्हि ते यकीन कंदो। हींअर ॾिसण में इहो आयो आहे त जेका हींअर टीज़र आयो आहे, जेको प्रोमो आहे, हुन प्रो में इहो ॾिठो वञे थो त धनी बख़्श जेका ॻाल्हि करे थो पियो त ज़ीनत खे जेको आहे केस में जेको मुलविस आहे उहो आहे तव्हांजो पुटु शेरोज़ ख़ान। हाणे ॾिसणो इहो आहे त खान बहादुर ख़ान कहिड़ो फ़ैसिलो थो करे, या धनी बेग जी ॻाल्हि ते एतबार थो करे या पंहिंजे पुट जे हक़ में फ़ैसिलो थो ॾिए। ऐं ॿिए पासे चिबड़ जेको क़ैद खाने में क़ैद आहे हुन वटि मीर जाबर ख़ान अचे थो। मीर जाबर ख़ान हुनखे चए थो तव्हां जेके क़ैद कटो था पिया मुंहिंजे बाबा खान हुनजे बदौलत कटो था पिया ऐं मां इन ॻाल्हि में कुझु नथो करे सघां, मूंखे अव्हां सां हमदर्दी आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त चिबड़ जेको अॻिली किस्त ॾिसी चुका आहियो उनमें फ्लैशबैक लॻो आहे। फ्लैशबैक में हू जीअं हींअर एज मुंहिंजी ॾेखारी वई आहे ऐं उनमें नंढा जेके काकड़ काकड़ियूं ॾेखारिया विया आहिनि। हाणे उन्हनि सां कहिड़ो वेधन थिए थो, कहिड़ो ज़ुल्म थिए थो, इहो अॻिते हली ॾिसणो आहे असां सभिनी खे त हिन में छा थियण वारो आहे ऐं छा न थियण वारो आहे। ऐं ॿिए पासे जेका मीर खान बहादुर ख़ान जी जेकी घरवारी आहे रुखसार बेगम, उहा कहिड़ो क़दम खणण वारी आहे, उनखे फसाइण में कहिड़ी चाल आहे। छा खान बहादुर ख़ान पंहिंजी घरवारी जी ॻाल्हि ते ऐं धनवे जी ॻाल्हि ते एतबार करे शेरोज़ ख़ान खे कहिड़ो फ़ैसिलो ॿुधाइण वारो आहे। अचण वारी किस्त में इहो फ़ैसिलो ॿुधंदासीं। ऐं तमामु हुन खां पहिरियों जेकॾहिं को दोस्त मुंहिंजे चैनल ते न्यू आहे त उन दोस्त खे वरी मां गुज़ारिश कयां थो त हिन मुंहिंजी वीडियो खे आख़िर ताईं वॉच कयो, लाइक कमेंट करणु न विसारींदा करो ऐं जल्दी जल्दी में सब्सक्राइब कयो त जीअं मूंखे अव्हांजे साथ जी, अव्हांजे सपोर्ट जी तमामु घणी सख़्त ज़रूरत आहे। जेकॾहिं अव्हां दोस्त मुंहिंजे वीडियो खे वॉच न कंदव त मूंखे मुंहिंजो जेका अव्हांजो जेको साथ आहे उहो न मिली सघंदो। त दोस्तो मूंसां जेके हमदर्दी तौरु अव्हां मूंसां साथ निभायो था पिया, अव्हां दोस्तनि जो प्यार आहे, अव्हां दोस्तनि जी मोहबत आहे, अव्हां दोस्तनि जो ख़ुलूस आहे ऐं मां जेको हर वीडियो में अव्हां दोस्तनि जो शुक्रिया अदा कंदो आहियां। ऐं जेके जेके दोस्त हींअर न्यू अचण वारा आहिनि उन्हनि दोस्तनि खे मां अहिड़ी बि गुज़ारिश कयां थो त पंहिंजो नालो चिटनि लफ़्ज़नि लिखंदा कयो, पंहिंजी ज़ात ऐं पंहिंजो जेको आहे शहर जो नालो ज़रूरु लिखंदा करो त जीअं मां पैगाम पढ़ी अव्हां ते पहुचायां उन्हनि जा नाला खणी। त तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, पंहिंजो ख़्यालु रखंदा करो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखंदा करो, पंहिंजे नियाणियुनि ते तवजा ॾियो, पंहिंजे ॿारनि ते तवजा ॾियो, पंहिंजे काकियुनि ते काकड़नि ते ऐं जेके माहौल आहे पाड़ो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि प्यारो आहे ऐं पंहिंजे पाड़े जो वधि में वधि ख़्यालु रखंदा करो। को बि अगरि पाड़े में अव्हां सां को बुखायल आहे या अगरि अव्हां सरंदड़ आहियो त उन्हनि जी मदद कंदा करो, उन्हनि सां रहनुमाई कंदा करो, उन्हनि खे उन जो साथ निभाईंदा करो। इहो ई त जेको आहे अजर आहे ऐं सदका जारी आहे।
इहो हिकिड़ो मैसेज हमेशह मां अव्हांखे ॾींदो रहंदो आहियां त जीअं अव्हां दोस्त मां को बि थो त अगरि हिकिड़े मुंहिंजी मैसेज ते अमल करे वठो त मुंहिंजी ज़िंदगी बि ठही पवंदी ऐं मूंखे तमामु घणो अचरु मिलंदो अव्हां जे बि सदका जारिया में हिसो मिली वेंदो। तमामु दोस्तनि जूं वॾी महिरबानियूं, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदा टणंदा रहो ऐं आख़िर ते वाच करण जी तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। ऐं दोस्तो जेकॾहिं अञा को दोस्त मूंखां नाला खणण में रहिजी विया आहिनि त उन्हनि दोस्तनि खे मां इहो गुज़ारिश कंदुसि त जल्दीअ में मां कमकाज जे सबबु ऐं असांजो हिकिड़ो बहितरीनु अदाकार ऐं असांजो सीनियर अदाकार जंहिं गुनाहगार ड्रामो केटीएन ते हलियो हूंदो उनजा बहितरीनु डायरेक्टर ऐं सिंध जा तमामु बहितरीनु आर्टिस्ट अदाकार मोहतरम जनाब मुनीर शार साहब जेको आहे जहान जी दुनिया छॾे चुका आहिनि। अॼु उनजो ॿियो ॾींहुं आहे ऐं ओॾा वञण जी तयारी आहे, हुनजी फाते जे लाइ होॾा वञिणो थो पवे। इन जे लाइ जल्दी में मां दोस्तनि जे नज़र मां इहो वीडियो करणु चाहींदा आहियां। ॾुख तमामु घणो आहे छो त हाणे उनजे जेको आहे ॾुख में इन लिलाहे इन लाइ राज़ियूं चवण वारा जाम आहिनि, उनजी पोस्टूं रखण वारा जाम आहिनि। जॾहिं खां हू 3 सालनि खां वठी 4 सालनि खां वठी अपीलूं करे पियो त मुंहिंजी मदद कयो सिंध सकाफ़त खाते वारनि खे ऐं पूरे सिंध वासियुनि खे आर्टिस्टनि खे अपीलूं करे पियो त तव्हां मुंहिंजी मदद कयो ऐं उन महिल मदद करण जे लाइ उन वीचारे वटि केर बि न वियो, न कंहिंजी न कंहिं उनजी सपोर्ट कई, न कंहिं चैनल कई, न कंहिं फनकार, न कंहिं अदाकार कई। हाणे पोस्टूं रखण वारा जाम आहिनि। त दोस्तो अल्लाह साईं उनजा जेका दर्जात बुलंद फरमाए, उनजे लाइ दुआ कंदा करो, उनजी मग़फ़िरत फरमाए ऐं अल्लाह साईं उनखे जन्नत में आला मक़ाम अता फरमाए ऐं क़बर कुशादी अता फरमाए, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पारो नसीब अता फरमाए ऐं उनजे जेके लवाकीन आहिनि, उनजे जेके पोयर आहिनि, अल्लाह साईं उन्हनि खे सबर जमील अता फरमाए। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो। वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो जे लाइ। तेसीं ते मामा दोस्तनि खां वठंदे इजाज़त जुदा न पिदा। पाकिस्तान जिंदाबाद। जीअं लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधिया मारवाड़ा, जीअं सिंध में तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ सिंधी, सराइकी, बिरोकी, बलोची, पख्तून ऐं पंजाबी, उर्दू, थरी, मारवाड़ी जेके ॿोलियूं आहिनि ॻाल्हाईंदड़, जेके सिंधी असांजे सम्झंदा आहिनि, सभई साथ सलामत, सिंध सलामत, हमेशह ख़ुशि रहो, आबाद रहो ऐं सिंधूअ ते धारो ना मंज़ूर, सिंधूअ ते धारो ना मंज़ूर ऐं सिंधूअ मां जेको किनाल कढियो त इहे असांखे नामंज़ूर। इहो हिकिड़ो जेको आहे जज़्बो पंहिंजो पाण में अंदरि में आणो त जीअं असांजे सिंधूअ जो जेको पाणी पीअंदड़ आहे ऐं जेके सिंधूअ सां वफ़ा करण वारा आहिनि उहे हमेशह आबाद रहनि। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, अलाह अव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेक कंदा रहो। वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो लाइ। तेसीं ते इजाज़त, अलाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखंदा।
आख़िर ते बात करण जी दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। ऐं दोस्तो जेकॾहिं अञा को दोस्त मूंखां नाला खणण में रहिजी विया आहिनि त उन्हनि दोस्तनि खे मां इहो गुज़ारिश कंदुसि त जल्दी में मां कमकाज सबबु ऐं असांजो हिकिड़ो बहितरीनु अदाकार ऐं असांजो सीनियर अदाकार जंहिं गुनाहगार ड्रामो KTN ते हलियो हूंदो उनजा बहितरीनु डायरेक्टर ऐं सिंध जा तमामु बहितरीनु आर्टिस्ट अदाकार मोहतरम जनाब मुनीर शार साहब जेको आहे जहान जी दुनिया छॾे चुका आहिनि। अॼु उनजो ॿियो ॾींहुं आहे ऐं ओॾा वञण जी तयारी आहे, हुनजी फाते जे लाइ ओॾा वञिणो थो पवे। इन जे लाइ जल्दी में मां दोस्तनि जे नज़र मां इहो वीडियो करणु चाहियां ऐं ॾुख तमामु घणो आहे, छो त हाणे उनजे जेको आहे ॾुख में इन लिलाए राज़ियूं चवण वारा जाम आहिनि, उनजी पोस्टूं रखण वारा जाम आहिनि। जॾहिं खां हू 3 सालनि खां वठी 4 सालनि खां वठी अपीलूं करे पियो त मुंहिंजी मदद कयो सिंध सकाफ़त खाते वारनि खे ऐं पूरे सिंध वासियुनि खे आर्टिस्टनि खे अपीलूं करे पियो त तव्हां मुंहिंजी मदद कयो ऐं उन महिल मदद करण जे लाइ उन वीचारे वटि केर बि न वियो, न कंहिं उनजी सपोर्ट कई, न कंहिं चैनल कई, न कंहिं फनकार, न कंहिं अदाकार कई। हाणे पोस्टूं रखण वारा जाम आहिनि। त दोस्तो अल्लाह साईं उनजा जेका दर्जात बुलंद फरमाए, उनजे लाइ दुआ कंदा करो, उनजी मग़फ़िरत फरमाए ऐं अल्लाह साईं उनखे जन्नत में आला मक़ाम अता फरमाए ऐं क़बर कुशादी अता फरमाए, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पारो नसीब अता फरमाए ऐं उनजे जेके लवाकीन आहिनि, उनजे जेके पोयर आहिनि, अल्लाह साईं उन्हनि खे सबर और जमील अता फरमाए। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। अल्लाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टहंदा रहो। वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो जे लाइ। तेसीं ते मामा दोस्तनि खां वठंदे इजाज़त, जुदा न पिदा, पाकिस्तान जिंदाबाद। जीअं लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधिया मारवाड़ा, जीअं सिंध में तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ सिंधी, सराइकी, बिरोकी, बलोची, पख्तून ऐं पंजाबी, उर्दू, थरी, मारवाड़ी जेके ॿोलियूं आहिनि ॻाल्हाईंदड़, जेके सिंधी असांजे सम्झंदा आहिनि, सभई साथ सलामत, सिंध सलामत, हमेशह ख़ुशि रहो, आबाद रहो ऐं सिंधूअ ते धारो ना मंज़ूर, सिंधूअ ते धारो ना मंज़ूर ऐं सिंधूअ मां जेको किनार कढो त इहे असांखे नामंज़ूर। इहो हिकिड़ो जेको जज़्बो पंहिंजो पाण में अंदरि में आणो त जीअं असांजे सिंधूअ जो जेको पाणी पीअंदड़ आहे ऐं जेके सिंधूअ सां वफ़ा करण वारा आहिनि उहे हमेशह आबाद रहनि। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। अल्लाह अव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा रहो। वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो जे लाइ। तेसीं ते इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखंदा।